नाज़रीन खे अहम ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे आपाशी खाते जे वज़ीर सहेल انور سيال चयो आहे त असां वधीक न पर पंहिंजे हिसे जो पाणी घुरी रहिया आहियूं। ख़बर आहे त तहरीक इंसाफ जी हुकूमत पाणी जी खोट ख़त्म न कंदी। कराची में प्रेस ڪانفرنس कंदे सहेल انور سيال चयो त सिंध में पाणी जी खोट वधंदी रहे थी। सिंध जी आवाम खे हक़ ॾियारणु चाहियूं था, हक़ न मिलियो त अॻिते जी हिकमत अमली जोड़ी वेंदी। हुन चयो त वज़ीर आज़म पाणी बाबति फ़ैसिलो करण बजाए इजलास मां हलियो वियो। इरसा अमलदार वज़ीर आज़म सां गॾिजाणी में पाणी जी विर्छ बाबति असांखे मुतमइन न करे सघिया। सूबाई वज़ीर चयो त पंजाब में पाणी जी खोट घटाई वई आहे ऐं सिंध में पाणी जी खोट वधाई वई आहे। पाणी ग़लति फार्मूले तहत विरहायो पियो वञे। हुन चयो त सिंध ते पाणी चोरी जो इल्ज़ाम लॻायो पियो वञे। पाणी अचे ई पंजाब मां थो त सिंध पाणी चोरी कीअं कंदो। नाज़रीन अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जे आपाशी खाते जे वज़ीर सहेल انور سيال चयो आहे त असां वधीक न पर पंहिंजे हिसे जो पाणी घुरी रहिया आहियूं। ख़बर आहे त तहरीक इंसाफ जी हुकूमत पाणी जी खोट ख़त्म न कंदी। कराची में प्रेस ڪانفرنس कंदे सहेल انور سيال चयो त सिंध में पाणी जी खोट वधंदी रहे थी। सिंध जी आवाम खे हक़ ॾियारणु चाहियूं था, हक़ न मिलियो त अॻिते जी हिकमत अमली जोड़ी वेंदी। हुन चयो त वज़ीर आज़म पाणी बाबति फ़ैसिलो करण बजाए इजलास मां हलियो वियो। इरसा अमलदार वज़ीर आज़म सां गॾिजाणी में पाणी जी विर्छ बाबति असांखे मुतमइन न करे सघिया। सूबाई वज़ीर चयो त पंजाब में पाणी जी खोट घटाई वई आहे ऐं सिंध में पाणी जी खोट वधाई वई आहे। पाणी ग़लति फार्मूले तहत विरहायो पियो वञे। हुन चयो त सिंध ते पाणी चोरी जो इल्ज़ाम लॻायो पियो वञे। पाणी अचे ई पंजाब मां थो त सिंध पाणी चोरी कीअं कंदो।